दिलावर जे प्यार ते सिर्फ मीरा जो हक़ आहे, मीरा जो। जेकॾहिं टियों विच में आयो न त उपट मरी वेंदो। अॼु ॾिसो था त केरु थो मरे। अचे थी चाचा। बहादुर पुट बस इस तरह खान बस। अॼु खां पोइ ना तूं मुंहिंजो पीउ आहीं ना ही मां तुंहिंजो पुटु। तुंहिंजा ऐं अदा दिलावर जा अफ़वा सॼे ॻोठ में हलनि पिया। मीरा मरंदी, दिलावर बि मरंदो, पर जेकॾहिं टियों को विच में आयो उहो बि मरंदो। ओ मुंहिंजो सॻो भाउ पलियो छो न हुजे। मेरे सलाम अचई थी। दिलावर, जेस ताईं हिन जीअ में जान आहे तेस ताईं मां तुंहिंजो इंतजार कंदसि। मीरा, मां तोखे घणो इंतजार न कराईंदुसि। हाशिम खे हथ ॿधी चाचे पले खे पेरनि ते किरी तुंहिंजो संग घुरंदुसि। सरदार साईं खे चवंदुसि, चङनि मठनि खे चवंदुसि, मीरा मां तोखां सवाइ हाणे नथो रही सघां, तोखां सवाइ जी नथो सघां। देर न कर मिठा माण्हू, सॼी हयाती असां विछोड़ जो ठीको त नाहे खयो। मीरा, अॼु तुंहिंजी मोहबत खे ॾिसी मुंहिंजो मन मेण थी वियो आहे। दोस्तीअ जे पलड़े खां मोहब्बत जो पलड़ो ॻरो थी वियो आहे। मीरा, तुंहिंजी सिक जे सेक मुंहिंजी दोस्तीअ जो भरम भोर करे छॾियो आहे। रब जा कलाम दुनिया क़यामत ताईं गवाह रह जाए त मां बेगुनाह आया। दहशत दम दिलावर न इश्कोरत सां न दोस्त सां थींदो आहे। ऐं हाशिम मुंहिंजो दोस्त आहे, भाउ आहे। मां दोस्तीअ जे भरम खे टुटण कोन ॾींदुसि। मीरा,
मूंखे विसारे छॾ। मां हाशिम जहिड़े जिगरी यार सां दगा कोन कंदुसि। मां छा कयां, केॾां वञा? दोस्ती मथे या प्यार मथे? केरु सम्झाए तोखे त अफ़ज़ल तरीन एहसास प्यार जो आहे, दोस्ती प्यार खां पोइ आहे। तूं सम्झी छो नथो? होश कर मीरा, तूं चरी थी वई आहीं छा? तो ही त चरियो करे छॾियो आहे। पेच पाए, अखियूं अड़ाए, हाणे अखियूं फेराई थो। हे फथई, चुप कर, खलकती खिलाई पाण ते। माठ कंदसि त मरी वेंदसि। मुंहिंजो साह थो घुटिजे, या थो फाटे। दिलावर, तूं सच चवंदो है, ही ज़ालिम ज़माने जा ज़ालिम माण्हू प्यार जी दावा त वॾे वाकी कंदा आहिनि, पर कंहिं ॿिए खे प्यार कंदे न आहिनि ॾिसी सघंदा। बाबा, हिन देश जे धन्याणियुनि खे खिलण जो भी हक़ न आहे। असांजे नसीब में रुगो आहूं ऐं दाहूं लिखियल आहिनि। बाबा, चाचा की छा थी वियो आहे? तूं मूं ते यकीन कर, तुंहिंजी मीरा त उजरी आहे। जीअं ज़िलज़िला जबलनि खे लोॾे न आहिनि सघंदा, ईअं ई के भी जज़्बा तुझी मीरा के लोने न आहिनि सघंदा। बाबा, तुंहिंजी अज़मत जी गवाही त दुश्मन बि ॾींदा। मां ॼाणा थो थिए तुंहिंजो दामन उजरो आहे, हाशिम जी नज़र ख़राब आहे, हुनजे सोच में फितूर आहे, फितूर। जेकॾहिं मूंखे मारणो अथसि त मारे छॾे, पर किनो करे त न मारे। न मीरा थिए न, तोखे मारण वारो को ॼाओ ई न आहे। हिकु हाशिम त छा, पर 10 हाशिम बि गॾिजनि तोखे कुझु नथा करे सघनि। छो त ही पोढ़ो पलियो अॼु बि 10 सर आहे, 10 सर। अॼु बि हिननि माण्हुनि में बंदूक खण जेतिरी ताक़त आहे। मीरा खे मारण खां अॻु हाशिम खे पले सां जहिड़ो चोटणो पवंदो। न बाबा, ईअं न चओ। अलाह कंदो अहिड़ो ॾींहुं ई न ईंदो जो तूं ऐं चाचो हाशिम हिक ॿिए जे लाइ हथियार खणो। हाशिम खे धी जो औलाद न आहे, तॾहिं तो अहिड़ो मुड़ुसु माण्हू थिए। धी जो औलाद हुजे सा न त पोइ ख़बर पइजी वञे सा। जेकॾहिं हाशिम तोखे कुझु बि चयो त मां इहो विसारे छॾींदुसि त हाशिम मुंहिंजो भाउ आहे। न बाबा, मां किनी आहियां। अवां ॿई सदा जियो, सदा। राणी थी वेही रह, ॾिसां त तुंहिंजो नालो केरु थो खणे। अची मैं खेप खटे घर जीप का खबर अथई। जे सच थी चवां त करे छा? वरी छा थियो? अञा घर में कदम रखां थो तटियूं वठी। हाशिम कुछ अख पट मीरा ई दिलावर जी ॻाल्हि सॼे ॻोठ में बाहि वांगर पखड़जी वई थई। सॼे राज जी माइन मुंहिंजा त कन ई कचा करे छॾियान। मां कंहिं कंहिं सां कूड़ा कसम खणा। हा ज़रीना, मुंहिंजो बंदर सड़ियो पियो आहे। मूंखे अहिड़ी का बि उमेद न हुई, न मीरा मां न वरी दिलावर मां। पर आओ कॾहिं बि पंहिंजो नाहे थींदो हाशिम। दिलावर तो हुयो धारियो वञी धूड़ पाए, धक हणी वियो
पर पंहिंजनि बि कोन घटायो अथई। तो त अञा मीरा खे किनो बि कोन चयो आहे। पोइ बि तुआरो इहो पलियो चए थो त हाशिम खे मारींदसि। पलियो चए थो त मां 10 सर आहियां, अञा बि हिननि हथनि में हथियार करण जी ताक़त आहे। इहो वरी छा थी चई ज़रीना? अतो वॾो मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो रतु आहे। पोइ ईअं कीअं चवंदो तूं कूड़ी आहीं, कूड़ थी आहीं? कसम सां हाशिम, हिन ममड़ीअ मीरा पल्ले जा कन भरिया अथई। पलियो भाउ मां फिरी दुश्मन थी वियो अथई। नज़रीना न, मां तुंहिंजे चवण ते कॾहिं पंहिंजे भाउ सां कोन फिटाईंदुसि। बाक़ी रही ॻाल्हि मीरा ऐं दिलावर जी, उन्हनि खे मां कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि। उन्हनि मुंहिंजे भरोसे खे टोड़ियो आहे। मां हिकु चकर रुगो सरदार शाह ज़मान सां मिलां, पोइ मां इन्हनि ॿिन्ही खे जेरो कोन छॾींदुसि। हाशिम, वक्त हथनि मां वारीअ वांगर वही वेंदई। असांजी तबाही जो सबब इहे पल्ले जूं धीअरियूं आहिनि, ॿियो केरु न आहे। ईअं बि करे हिननि मां जान छॾाए। किथे ईअं न थिए त पल्ले जे हथ में बंदूक हुजे ऐं साम्हूं तुंहिंजो सीनो हुजे। ज़रीना, ये कॾहिं बि कोन थींदो। पलियो मुंहिंजो वॾो भाउ आहे, उन मूंखे पंहिंजे पुटनि वांगुरु पालियो आहे। वो कॾहिं बि मूं ते बंदूक सिधी कोन कंदो। इहा भुल थी हाशिम। पल्ले जो औलाद सिर्फ़ हुन जूं धीअरूं आहिनि, तूं न। जेकॾहिं तो मीरा खे किनो चयो न त पल्यो तोसां घटि कोन कंदो। ॾिसजांइ वेठो, तूं बेते मां बेते। ॾिसंदासीं ज़रीना। जेकॾहिं अधो वॾो एतिरो किरी पियो न त पोइ बि मौला जो मुल्क वॾो आहे। ही ॻोठ ही घर छॾियूं हलियो वेंदुसि। बणी त बणी, न त दाल मानी खणी। चमी छा थो? असां छो वेंदासीं? इने पल्ले खे धिका ॾेई हिन घर मां कढंदासीं। बस हाणे बस, वञी घर जो कमकार कर। जाई नाए नानी जे मुहांडे हलाणे हल। ज़रीना करे त करे छा? दिलावर, तू छा तो समझी? यो बंगुल माठ करे वेठो हूंदो? ना दिलावर न, वो माठ करे न वेठो हूंदो। वो असां खां पलांद करण जे लाइ तैयारी कंदो हूंदो। तैयारी करण खां पोइ वो असां ते हमलो जरूर कंदो, मुड़ंदो न। सरदार साईं, असां बेलका थी कोन वेठा आहियूं। मुंहिंजा हमरा हर वक्त तयार हूंदा। जेकॾहिं बंगुल अहिड़ी हिमाकत कई या हरकत कई, खेस रुक जा चणा चबराईंदुसि। मां उनखे ज़िंदा दफ़न करे छॾींदुसि। तव्हां बेउल्का थियो। ना दिलावर ना, हिन भेरे बंगुल बाराणी जरूर कंदो। इन्हीअ करे तू होशियारी। दिलावर, मां कुछ ॿिया वेढ़ाक बि घुरायां थो जेके तोसां गॾु हूंदा। जेकॾहिं हिन भेरे बंगुल बाराणी कई या का ग़लती कई तो उनखे छटीअ जो खीर यादि ॾियारे छॾिजो।
पर मुंहिंजा टे हमरा टीह माण्हुनि खे मुंहुं ॾेई सघंदा सरदार साईं। इन करे बंगुल खान तव्हांजी जुए में पेर भी पाए न सघंदो। दिलावर, जोर न समझ कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे गिदड़ बि पाण खे शींहुं समझंदो आहे। अवां बरकता जो तूने हाशिम मां हाशिम ॾे कीअं वञा? हाणे हाशिम त मूंखे पंहिंजो दुश्मन थो समझे सरदार साईं। ख़बर न आहे त इहो लिकियल दुश्मन केर आहे ऐं हाशिम जा कन कंहिं भरिया आहिनि। ख़बर ई नथी पए त उहो शख्स केर आहे जेको तव्हां ॿिन्ही दोस्तनि खे वेड़ाए पियो। सरदार साईं, शमीर खां सवाइ ॿियो केर थो थी सघे? इहो सॼो कम शमीर जो आहे। पर हाशिम खे केर समझाए सरदार साईं? मां समझाईंदुसि इन हाशिम खे। उनजे दिल में जेका तुंहिंजे लाइ नफ़रत जी बाहि भड़की रही आहे न, उन बाहि खे मां थधो कंदुसि। उनजे अंदर में जेका नफ़रत आहे तुंहिंजे लाइ, उन नफ़रत खे मां ख़तम कंदुसि। हाँ सरदार साईं, अवां समझाए हाशिम त ईअं न करे। जेकॾहिं न दुश्मन खे ख़बर पइजी वई त असां कमज़ोर पड़जी वेंदासीं। ठीकु आहे, मां हाशिम खे पाण घुरायां थो। तूं हाणे ईअं कर, इन साम्हूं वारे रस्ते ते नाकाबंदी कर। खाॿे ऐं साॼे पासे ॾे ॿिया वेढ़ाक मां मोकिलियां थो। जेको कमु अवां जो। हलो त मां तव्हांखे गाॾी ताईं छॾियां थो। अचो। सदका अची वई। अलाए किथों जी ममड़ी अची असांजे घर हिरी आहे। बसरा जे घर त खेसि सुख ई कान थो अचे। निंड मां उथी ज़ीपटे ते भगी थी अचे। अदी ससी मीरा किथे आहे? अंदर कमरे में वेठी आहे। छोरी राजुल, तुंहिंजो ऐं मीरा जो इहो कहिड़ो चक्कर पियो हले? रोज भगी बीठी आई, सुसपुस लगाए वेठियूं आहियो ॿई। छा आहे? मूंखे बि त ख़बर पए। अदी अहिड़ी त ॻाल्हि कोन्हे, मां त बस हाणे बस ख़बर आहे मूंखे। तूं ऐं मीरा कहिड़ी खिचड़ी पई पचायो, सभु ख़बर आहे। तूं ऐं ने दिलावर जी चमची, सुञाणा थी तोखे। चाची राजुल असांजी महिमान आहे ऐं महिमाननि सां रुखो न आहे ॻाल्हाइबो। हुननि जी इज़त कबी आहे। चुप कर चिबरी। मूंखे ख़बर आहे तूं वॾी मेहमान नवाज़ आहीं। इन धूती खे तूं मेहमान थी चए। इहा मेहमान न, धूती थई दिलावर जी धूती। पर शायद इन्हे खे इहा ख़बर ई कान्हे हाशिम जो घर हाशिम जो। जेकॾहिं हिते का हरकत कई न, पाण बि मरंदी, मीरा खे बि मराईंदी। अदी राजुल उठ त असां कमरे में हलूं मीरा ॾे। ज़रीना चवंदी सच। को कंहिंखे वणे या न वणे, ज़रीना करे त करे छा।
लगे तो साया वहां पहुंची है। हाँ शाह सभा के खबर पांदी हाँ चार वो आजाद हूँ वो मिल जैसी अदी छो पंहिंजा हाल विञाया अथई, छो पाण खे कमरे में बंदि करे रखियो अथई। मीरा शादी न थी, ही दुनिया सादन माण्हुनि जे लाइ मौत आहे। उथ हालातनि जो मुक़ाबिलो कर, हिम्मत कर। मीरा इहे कमरे में वेहण सां मसला हल कोन थींदा। मां दिलावर सां ॻाल्हाईंदसि। केसी ताईं दिलावर उताकनि में ज़िंदगी गुज़ारींदो, हुनखे बि हिकु न हिकु ॾींहुं घर खपे न। हुनखे बि औलाद घुर्जे। मीरा दिलावर हालतुनि जे अॻे मजबूर आहे। छा कयां आदि? हिकु त दिलावर मूंसां मुंहुं ॾेई नथो ॻाल्हाए। जेकॾहिं मां हालातुनि सां मुक़ाबिलो कयां, पर कंहिंजी आसरे? जॾहिं दिलावर ई मुंहिंजो न आहे त ॿियनि ते कहिड़ी मयार आदि? मीरा दिलावर तुंहिंजो आहे, पर हू मुंझी पियो आहे, को फ़ैसिलो कोन थो करे सघे। पर वक़्तु सताईं हिकु जहिड़ो नाहे हूंदो। हिकु न हिकु ॾींहुं दिलावर ज़रूर तुंहिंजो थींदो। अदी तूं हिम्मत न हार। जेकॾहिं तो जहिड़ी हिम्मत भरी छोकिरी बि हिम्मत हारे वेंदी त पोइ असां जहिड़ी छोकिरियुनि जो छा थींदो? तव्हां कोन सम्झंदव, पर मां ॼाणा थी त दिलावर मूंसां मोहबत करे थो ऐं बेइंतहा मोहबत करे थो। पर हुन में इकरार करण ऐं इज़हार करण जी हिम्मत न आहे। हू त रवायतुनि जो कैदी थी वियो आहे। दोस्तीअ में दिललगीअ खे महिणो थो समझे। पर हिकु ॻाल्हि में उहो बि सही आहे, जेकॾहिं हुन मोहबत जो इज़हार कयो त चाचो हाशिम हुन जो दोस्त मां दुश्मन बणिजी वेंदो। तूं फिकर न कर मुंहिंजी भेण, इन सुट खे मां सुलझाईंदसि। मां हाशिम ऐं दिलावर खे राज़ी कंदसि। ॾिस जाए मीरा, तोखे मां इहो करे ॾेखारींदसि। मूंखे पंहिंजो न, पर दिलावर जो फिकर आहे। मां ड्रिजां थी त किथे चाचो हाशिम ऐं दिलावर पाण में अटकी न पवनि। जेकॾहिं ॿिन्हिनि मां कंहिंखे बि तिर जेतिरो नुक़सान थियो न, त उहो मां पाण लाइ सम्झंदसि। अहिड़ो कुझु बि कोन थींदो मीरा, हर मसइले जो हल आहे। बस रुगो सही वक्त जो इंतजार आहे। हाणे तू हथ मुंह धोए वञी कमकार वञी कर। बाबल जी बादशाही जो ख़ैर। हाशिम मुंहिंजो पाण खे समझी छा थो? केरु आहीं तूं? पंहिंजो पाण खे सुञाण हाशिम। जेकॾहिं अॼु बि मां तुंहिंजे मथे तां हथ खणी छॾिया न, ॻोठ जा कुत्ता तोखे चीरे फाड़े छॾनि। तूं पंहिंजो पाण खे समझी छा थो? छा थो समझी पंहिंजो पाण खे? तूं जेकॾहिं हाशिम ख़ान आहीं, सिर्फ़ ऐं सिर्फ़ मुंहिंजे करे।
इन सरदार शाह जमान जे करे बाबला साईं मुखां का खता थिया जा खता खता त नंढड़ो मामूली लफ्ज़ आहे नंढड़ो मामूली हाशिम तो ॾोह कयो आहे वॾो ॾोह दिलावर जहिड़े अरड़े इंसान ते इल्ज़ाम हणी तो वॾो गुनाह कयो आहे तूं दिलावर खे दुश्मन तो समझी तूं जॾहिं जेल में होए न त पोयों तुझे बच्चन खे संभालण वारो केर हो इहो ई दिलावर हो तुझे बच्चन खे संभालण वारो जंहिंखे तूं अॼु दुश्मन तो समझी वॾे में वॾो दुश्मन जॾहिं ॻोठ जा लूसी लपाटा छोरा तुझे नंगनि में अखियूं विझनि पिया तुझे नंगनि खे बचाइण वारो केर हो इहो ई दिलावर हो दिलावर जंहिंखे तूं अॼु वॾे में वॾो दुश्मन तो चई जॾहिं दरिया खान जा छाड़ता ससुईअ खे खणी विया त उनखे बचाइण वारो केर हो इहो ई दिलावर सालार ऐं खादिम जो बलांत करण वारो तो साईं बिट केर हो तो साईं बिट इहो ई दिलावर तो सां गॾु हो जंहिंखे तूं वॾे में वॾो दुश्मन तो समझी बस बाबला साईं बस दिलावर जी घणी वकालत न कयो अॼु मुंहिंजी ख्वारीअ जो सबब केर आहे इहो ई दिलावर मुंहिंजी न्याणी मीरा जी सींध मेरी करण वारो केर आहे इहो ई दिलावर दोस्तीअ जी आड़ में दुश्मनी करण वारो केर आहे इहो ई दिलावर बाबल साईं असां गरीबन वटि इज्जत खां वधीक ॿियो छा आहे असां गरीबन लाइ जान खां वधीक इज्जत प्यारी हूंदी आहे मुंहिंजी इज्जत खे मिटीअ में मिलाइण वारो केर आहे ॿुधाए बाबल साईं ॿुधाए इहो ई दिलावर ना हाशिम ना बोलिया नहीं दिलावर अरडो ऐं अखर वारो इंसान आहे जेको तो ॾिठो ऐं ॿुधो उहो तुंहिंजे अंदर जो चोर हो मार पंहिंजे अंदर जे चोर खे दिलावर खे न मार हाशिम दिलावर खे न मार हू तुंहिंजो दोस्त आहे दोस्त भी भाइरनि जहिड़ो न बाबल साईं हाँ सिर्फ अबे जो पुट हूंदो आहे बाक़ी हिन दुनिया में केर बि कंहिंजो भाउ नाहे सब मतलब जा यार आहिनि हाशिमा ॾिस मां तोखे हुकुम थो ॾियां दिलावर सां ठाह कर दिलावर सां ठाह बाबल साईं मां तोखे अर्ज़ थो कयां त दिलावर खे ॻोठ मां निकाली ॾियो न त सालनि जी दोस्तीअ जो भरम टुटी पवंदो हाशिमा तूं मुंहिंजे हुकुम जी नाफरमानी करे रहियो आहीं बाबल साईं मां तव्हांखे सिर्फ अर्ज़ करे रहियो आहियां हिन ॻोठ में या दिलावर रहंदो या मां छा तुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त पोइ हाशिमा मुंहिंजो बि फ़ैसिलो ॿुधी छॾ दिलावर हिन ई ॻोठ में रहंदो
ऐं मूं वटि रहंदो ॾिसां त तूं हुनखे छा थो करीं। मुबारक हुजे तव्हांखे दिलावर। जेकॾहिं हिन ॻोठ में दिलावर रहंदो त असां कोन रहंदासीं। हाशिम, इहा तुंहिंजी भुल आहे। मूं वटि माण्हुनि जी खोट न आहे, छो त मां 7 राजी सरदार आहियां। खोट न आहे माण्हुनि जी। मौला जो मुल्क वॾो आहे। वो हलियो वञ न, मौला जो मुल्क वॾो आहे। केर बि तोखे रोकींदो न। वञ। बहरहाल हिकिड़ो कम त भलो थियो, शेरू ऐं खेरू त बाज़ियाब थिया। मामा साईं, पंहिंजो प्लान अञा रहियो पियो आहे। मुंहिंजी सरदारीअ जी पग बि रही पई आहे। शमीर खान, शेरू ऐं खेरू असां सां गॾु आहिनि। राहियूं था हाणे मैदान में। मामा साईं, तव्हां रुगो मूंखे शाह ज़मान जी सिसी लाहे ॾियो। बाक़ी पोइ हाशिम ऐं दिलावर सां पाण ई मूं ॾींदुसि। हा शमीर, शाह ज़मा ईअं पंहिंजी पग कोन ॾींदो, हुनजी सिसी ॾाहणी पवंदी। शेरू ऐं खेरू ईअं सम्झ टेम्पू ऐं चेलाटो अथई। जंहिंखे बि चकरूं न, हुनखे चीरे फाड़े छॾींदा। त पोइ देरि न कयो मामा साईं, किथे मीरा खे को बाज़ न छटे वठे। फिकर न कर भाणज, हीरा तुंहिंजे पेरनि जी खाक आहे ऐं उहा तोखे ज़रूरु मिलंदी। ॾिसोदा, दिलावर वरी असां सां विढ़ी वियो आहे। हू मुंहिंजी ज़ाल खे वर्गलाए वठी वियो आहे। हाणे त मरे ई मरे। छा दिलावर असांजी इज़तनि ते हमलो कयो आहे? शेरू, सॼी संगत मां चूंडे चूंडे माण्हू हथु कर। दिलावर असांजी इज़तनि में हथु विधा। असां बि उन्हनि जी इज़तनि खे दीनवाल कंदासीं। तकड़ न कर मामा साईं, तकड़ न कर। हाणे असांखे हिकु वॾे हमले जी तयारी करणी आहे। असांखे हाणे धकु हिकु करणो आहे, या त हथड़ीअ मां हट या हथड़ी चट। ॾिसोदा, मुंहिंजे जिगर खे फाह लॻी वई आहे। मां हिकु मिंट बि नथो तरफ चाहियां। माण्हू छा चवंदा त शेरो जी ज़ाल भॼी वई। ॾिसोदा, इहो मां दाग बर्दाश्त करे न सघंदुसि। तुंहिंजी घरवारी खे त मां हाणे ई थो घुरायां। कयां थो फोन शाह ज़मान जो। हेलो, शाह ज़मान, तूं त ॻाल्हाइण जो रही आहीं। तूं पंहिंजो पाण खे इज़तुनि जो रखवालो थो सम्झी ऐं ॿियनि जूं इज़तूं अॻुवा थो कराईं। शाह ज़मान, तुंहिंजी दुश्मनी मूंसां आहे, त पोइ शेरू जी ज़ाल खे छो अॻुवा करायो अथई? मंगुल ख़ान, जेकॾहिं मां चाहियां न, तोखे इते जो इते मौत जी निंड ॾियारे सघां थो। शेरू, तूं रुगो हमले जी तयारी कर। शाह ज़मान गोलीअ जी ॿोली सम्झंदो। अञा किथे थी ॻाल्हि? अञा त तूं ॿिन्हिनि भाइरनि खे विड़ाईंदीअं। नंढड़ी ममड़ियुनि ॿिन्हिनि भाइरनि खे मारायो ऐं वॾी ममड़ी ॿिन्हिनि भाइरनि खे विड़ाईंदी। जरी न करे त करे छा? खुदा खुदा कर चाची, छो अची मुंहिंजे सिर जे पोयां पई आहे? आखिर मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे? विसामल बाहि खे छो थी फुफूनी? बाहि त तो बारी आहे, लक्षण त तुंहिंजा किन आहिनि। ॼाण ॿिन्हिनि भाइरनि हिक ॿिए ते हथियार सिधा कया। इहा तुंहिंजी आस कॾहिं बि पूरी न थींदी चाची। बाबा ऐं चाचो हाशिम
कॾहिं बि पाण में कोन विढ़ंदा। जेकी तो पेर खयान न लगे थो वडो ममण मचंदो। तू त इहो ई थी चाहे न त बाबा ऐं चाचा हाशिम खे वेढ़ाए त जीअं चाचो हाशिम धार थी वञे। पर याद रखजे इहा तुंहिंजी भुल आहे। चाचो हाशिम ऐं बाबा कॾहिं बि पाण में खटा मिठा कोन थींदा। पी जा कन तू भरी इल्जाम वरी मूं ते थी हणी। शर्म बि कोन थो अचई अञा वरी बि मुंहिंजो ॾो सरी न करे त करे छा। मूंखे ख़बर आहे त तूं वेठी सॼो ॾींहुं चाचे हाशिम खे पटियूं थी पढ़ाई। पर इहो बि याद रखजे त चाचा तुंहिंजी कॾहिं बि कोन ॿुधंदो। तौबा माई तौबा ॾाढी कनक जी पकी आहीं। वञड़े वॾी छोरी कूड़ी आहीं। पाण खे त कोन थी ॾिसी छल न दिलावर घिटी मां लंघे भॼी वञी अॻ थी छलीस। चुप कर चाची। खबरदार जो मूं ते कूड़ा इल्जाम आयो अथई। अॻ में ई मां तती वेठी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो दिमाग़ फिरियो न त पोइ समझी थी मां बि मीरा आहियां मीरा। हा हा पिणे जे हथां हाशिम खे माराइजां। तू मूंखे मारे ख़ुशि थी जाए पोइ वञी दिलावर सां शादी कजाए। सरी न करे त करे छा। हथे लुड़ लातो था। वञ ज़रीना वञी घर जो कमकार कर हल। दिल त चए थी ने सुके डोंडी जो इते ई साकड़ी छॾियां। तो ठीको वठी अचे तो ते मूंखे पर छा कयां। वञ बीठी छा थी सी। अम्मा हिन जो त कमु आहे ॾाढी। तूं वञ मुंहिंजे लाइ पाणी छा। हा बाबा। हिकु दफ़ो मां हिन सां हिसाब किताब पूरो करे वठां पोइ भली तव्हां मूंखे मारे छॾिजो। जेकॾहिं मुंहिंजे मौत सां तुंहिंजे अंदर में बरंदड़ शक जी बाहि विसामे थी हाशिम बा हलाए गोली मारे छॾ मूंखे। पेर संभाल अचई जी। हाशिम बा ही तोखे छा थी वियो आहे छो थो मूंखां मुंहुं मोड़ी। अवां खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे। मां उहो ई साॻियो दिलावर आहियां जंहिं तुंहिंजी दोस्तीअ जे ख़ातिर पंहिंजी दिलि ते पथर रखी छॾियो आहे। जंहिं तुंहिंजी दोस्तीअ जी ख़ातिर पंहिंजी मासूम मोहबत जो गलो घोटे छॾियो आहे। मूं त कॾहिं अखि खणी बि मीरा ॾांहुं नाहे ॾिठो। हालांकि ॼाणा थो त नीह जो नातो टुटणो नाहे प्यार कॾहिं बि मटणो नाहे। हाँ दोदा अच्छा त इहा ॻाल्हि आहे। वाह जी ख़बर ॿुधाई थी। ठीकु आहे दोदा मां पोइ तोसां ॻाल्हाईंदुसि। ख़ुदा हाफ़िज़। मीरा ॾाढो ख़ुशि आहीं। मामा तो दे ख़बर ई अहिड़ी ॿुधाई आहे। असुल हाउ ठरी पियो आहे। मूंखे बि त ॿुधाओ मुंहिंजो बि हाउ ठरे। मामा हाशिम ऐं दिलावर पाण में खटा मिठा थी विया आहिनि। हाशिम हाणे अकेलो थी वियो आहे। चाचे शाह ज़माना हाशिम खे कढी छॾियो आहे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। वणे त हाशिम खे मार, वणे त दिलावर खे मार, वणे त शाह ज़माना खे मार। मामा साईं कंहिं न कंहिंखे मार
बस ईअं न खार मामा। जमीर हाणे शाह ज़मान सां वेहण में मज़ो ईंदो। तू रुगो पग बथण जी तयारी कर। मां शाह ज़मान खे खपन पाण ई पाराईंदुसि। वॾो गंद थींदो। न मामा न, तकड़ न। ॿियो त मां हिन दफ़े शिकस्त खाइण जे मूड में न आहियां मामा। इन शाह ज़मान खे अकेलो करे पोइ मारींदासीं। पहिरियों इन दिलावर खे धूड़ कयां मामा। ऐं दिलावर खे धूड़ कंदो शेरू, छो जो शेरू अॻई दिलावर ते सड़ियो वेठो आहे। अॼु अचे शेरू त को न को प्लान ठाहियूं था। न न, शेरू जो इंतजार न कर, वन शेरू खे वठी आ। 4 घड़ियूं अॻिते ई सही। ठीकु आहे मामा, मां वञा थो। अरे सर, मुबारक हुजी। दुश्मन जे रदिणे में रोलो पइजी आहे। ठिकर पाण में ठड़कनि पिया। अरे हेॾे पिद्दी सिधी ॻाल्हि कर। अरे जेका ॻाल्हि आहे सिधी कर। वैसे नंढा, हाणे ससुई खे हथनि सां वञी वठ। बंदूक जी ज़रूरत ई न आहे। अरे हेॾे सिधी ॻाल्हि करी थो या लाहियां पद। वैसे नंढा, दिलावर हाशिम पाण में विड़ी पिया न। सरदार शाह ज़मान हाशिम खे ओताग मां रेस कढी छॾियो आहे। हाशिम चवे थो हिन ॻोठ में दिलावर रहंदो या मां रहंदुसि। ओए ते रखीस, ये टई कणो कणो थियनि त हिकु हिकु खां छिके पलां वठां। वैसे पलां त के बाहि ॾे। ससु जो सोच, बाहि जो बुल अथई। ईसी लामारो हिकिड़ो। हाणे मां ससुई ॾांहुं न वेंदुसि। ससुई पाण मुदाई। अरे सर, इन्ही ग़लत फहमी में न रहिजा। मत अछो मथो थी वञे। अच्छो मथो ताणे ससुईअ जो थींदो। जेको बि ससुई खे मारण लाइ मोड़ कफन पाराए छॾींदुसि। मां बि ॾिसां त ससुईअ जे लाइ हाणे केतिरा था कुंथर कुसजा। वैसे ससु जो कूंदर जमाल